अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दु लिअहलिही अस्सलातु वस्सलामु अला अहलिहा। अम्मा बाद फ़क़द क़ालल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मुंहिंजी अमड़ मुंहिंजो अबो, मां पाण मुंहिंजी औलाद, मुंहिंजा घर वारा क़ुर्बान वञनि ज़िबह थियल हुसैन तां। मुंहिंजी अमड़ मुंहिंजो अबो, मां पाण मुंहिंजी औलाद, मुंहिंजा घर वारा क़ुर्बान थी वञनि ॻोढ़नि जे कातिल, ॻोढ़नि सां क़त्ल थियल हुसैन तां। मुंहिंजी अमड़ मुंहिंजो अबो, मां पाण मुंहिंजी औलाद, मुंहिंजा घर वारा सदको क़ुर्बान थियनि ग़रीब हुसैन तां। मुंहिंजी अमड़ मुंहिंजो अबो, मां पाण मुंहिंजी औलाद, मुंहिंजा घर वारा क़ुर्बान थी वञनि, सदके वञनि, घोर वञनि उन हुसैन तां जेको ग़रीबीअ जे आलम में शहीद कयो वियो। मुंहिंजी अमड़ मुंहिंजो अबो, मां पाण मुंहिंजी औलाद, मुंहिंजा घर वारा क़ुर्बान वञनि उन सैयद तां, उन सरदार तां, उन फ़ातिमा जे लाल हुसैन तां, उन सकीना जे बाबे हुसैन तां, उन असगर जे बाबे हुसैन तां, उन अकबर जे बाबे हुसैन तां, जेको हुसैन करबला जी गरम रेत ते ज़िबह कयो वियो। हुसैन ते रोअण वारो, सकीना जा आज़ादारो, अब्बास जा पुरसेदारो, कासिम जा पुरसेदारो, अॼु शाम ग़रीबा आहे। ग़रीबनि जी शाम, यतीमनि जी शाम, असीरनि जी शाम, लुटियल औरतुनि जी शाम, रसूल ज़ादिन जे ग़रीबीअ जी शाम, हुसैन जे यतीमनि जी शाम। शाम ग़रीबा ज़हन में नालो ईंदो आहे। असां मजलिस में शाम ग़रीबा जो लफ़्ज़ ॿुधंदा आहियूं, दिलि अजीब उदास थी वेंदो आहे, दिलि अजीब कैफ़ियत में हली वेंदो आहे, दिलि अजीब तकलीफ़ में हली वेंदो आहे। छो इहो हुसैन ऐं उन जे बचनि सां कहिड़ो असांजो राबितो आहे जो असां लफ़्ज़ ॿुधंदा आहियूं ग़रीबनि जी शाम, असीरनि जी शाम। असांजो दिलि एॾो ग़मज़दा छो थी वेंदो आहे। हा अज़ादारो, ही उहो हुसैन आहे। मदीने मां निकिता है इमाम हुसैन, अम्मा जी क़बर ते आया, पंहिंजी अम्मा खे चवण लॻा, अम्मा आख़िरी विदा आहे, हाणे मुलाक़ात क़यामत में थींदी। अम्मा को दिलासो ॾिजो, हुसैन तन्हा वञी रहियो आहे। क़ब्र फ़ातिमा मां आवाज़ अचे थी, बचा हुसैन, तव्हां अकेला न आहियो, बल्कि हीअ मां फ़ातिमा हर क़दम हर लम्हे तव्हां सां गॾु हूंदी। हुसैन ते रोअण वारो, अॼु उहा ग़रीबीअ जी शाम आहे, असीरनि जी शाम आहे, यतीमनि जी शाम आहे। चवनि था जॾहिं शाम ग़रीबा जो मंज़र यादि ईंदो आहे, घुटनि वारो उहो माहौल, रोअण जूं आवाज़ूं, हुसैन जे यतीमनि जे ख़ौफ़ जो उहो दर्दनाक मंज़र ज़हन में ईंदो आहे। औरतुनि जे रिदाउनि लुटण जो उहो दर्दनाक मंज़र जॾहिं ज़हन में ईंदो आहे, असांखां पंहिंजूं ख़ुशियूं विसरी वेंदियूं आहिनि, असांखां पंहिंजा उहे ख़ुशीअ जा ॾींहं विसरी वेंदा आहिनि। छो जो ही हुसैन आहे, ही रसूल जो खून आहे,
ही अली जो खून आ, ही बतूल जो खून आ, ही तमाम अंबिया जो खून आहे। अज़ादारो हुसैन ते रोण वारो, अज रोण में शर्म न कजो, छो जो ही गरीबन जी शाम, ही यतीमन जी शाम आ, ही असीरन जी शाम आ। सुबह आशूर थिए थी, एक शख्स अचे थो मौला हुसैन जी बारगाह में, आका हुसैन अकबर आज़ान ॾिनी आहे, इहा आज़ान करबला, पूरी करबला में गूंजी आहे। मौला हुसैन हाणे छा हुकुम आहे, जंग कीअं कयूं? इमाम चवनि था वञो उमर साद ना पैगाम मोकिलियो, असां बराहे रास्त जंग नथा करणु चाहियूं, तव्हां मां बि हिकिड़ो अचे, असां ना बि हिकिड़ो वञे, ईअं असां जंग करणु चाहियूं था। सहाबी आया आहिनि इमाम जे इर्द गिर्द, मौला पहिरियों असांखे वञणु ॾियो। हबीब इब्न मज़ाहिर चए थो मौला पहिरियों मां वञा, तव्हां तां कुर्बान थिया। नाफ़े बिन हिलाल चए थो मौला पहिरियों मां वञा, कुर्बान थिया। अबू ज़र गफ़ारी जो ग़ुलाम चए थो मौला पहिरियों मां वञा। हिकिड़ो हबशी ग़ुलाम आहे जेको कारो आहे, चए थो मौला मूंखे इजाज़त ॾियो पहिरियों मां वञा। इमाम फरमाइनि था त न, सभ खां पहिरियों मुंहिंजा अहल बैत वेंदा, छो जो अहल बैत चवंदा आहिनि त सभ खां प्यारी हस्ती इंसान अल्लाह जी राह में कुर्बान कंदो आहे, तॾहिं अल्लाह जो महबूब थी सघंदो आहे। सभ खां पहिरियों इमाम हुसैन हज़रत अली अकबर खे उमाणनि था, पोइ वारे वारे सां अहल बैत जा अचनि था जवान शहादत जे लाइ, जिन्हें तमाम सहाबी तमाम अहल बैत शहीद थी वञनि था। इमाम अचनि था ख़ैमन में, ज़ैनब खां अलविदा कनि था। ही आख़िरी विदा आहे भेण भाउ जी जेका तारीख़ ज़ब्त कई आहे। मां फरमाइनि था ज़ैनब वञो, अम्मा फ़ातिमा जी वसीयत ते अमल कयो। हज़रत ज़ैनब वञनि थियूं हिकिड़ी संदूक मां हिकिड़ो पुराणो ऐं फटियल लिबास खणी अचनि थियूं, इमाम जी ख़िदमत में अचनि थियूं। इमाम उहो ज़ेबे तन कनि था। हज़रत ज़ैनब चवनि थियूं आका हुसैन, भाउ हुसैन थोड़ी देर बीहो। मां फरमाईंदा छो ज़ैनब? सैयदा ज़ैनब फरमाइनि थियूं आका हुसैन, मां फ़ातिमा इहा वसीयत कई हुई, मुंहिंजे तरफ़ खां मुंहिंजे फ़र्ज़ंद खे बोसा ॾिजां, मुंहिंजे तरफ़ खां हुसैन खे अलविदाई बोसा ॾिजां। अच हुसैन, मां फ़ातिमा जे तरफ़ खां तोखे बोसा ॾियां थी। हज़रत ज़ैनब अचनि थियूं, कॾहिं भाउ जो गलो चुमनि थियूं, कॾहिं भाउ जा हथ मुबारक चुमनि थियूं, कॾहिं इमाम जा लब चुमनि थियूं, कॾहिं इमाम जी अबा चुमनि थियूं, कॾहिं इमाम जा बाज़ू चुमनि थियूं, कॾहिं इमाम जो सीनो चुमनि थियूं। ही आख़िरी विदा है इमाम हुसैन ऐं ज़ैनब जी। इमाम विदा कनि था, ख़ैमन खां ॿाहिरि अचनि था, साॼे तरफ़ ॾिसनि था कोई बि नाहे, खाॿे तरफ़ ॾिसनि था को बि नाहे। इमाम सदा बुलंद कई आहे हल मिन्ना सिरी अंसुरना, कोई आहे जेको मूं ग़रीब हुसैन जी मदद करे। रवायतुनि लिखियो हबीब इब्न मज़ाहिर जी लाश में तहरुक पैदा थियो, ईअं लॻे पियो ॼण हबीब उथणु चाहे थो। हज़रत अब्बास जी लाश में तहरुक पैदा थियो, ईअं लॻे पियो ॼण अब्बास उथणु चाहे थो, पंहिंजे आका जी मदद करणु चाहे थो। मां फरमायो अब्बास हुजी हा मुंहिंजी आख़िरी जंग ॾिसे हा, कासिमा हुजी हा पंहिंजे आका जी आख़िरी जंग ॾिसे हा। इमाम चारों तरफ़ नज़र डोड़ाई, को नज़र न आयो। हर तरफ़ मैदान करबला ते लाश आहिनि, हर तरफ़ खून ही खून आहे। औलादे फ़ातिमा जो खून आहे, औलादे अलीअ जो खून आहे। इमाम अचनि था, घोड़े ते सवार थियनि था। हज़रत ज़ैनब अचनि थियूं,
इमाम के घोड़े ते सवार कराइन थियूं। ही पियो शहीदा जेके घोड़े ते सवार करण जे लाइ हज़रत ज़ैनब पाण आई आ। हज़रत ज़ैनब फरमाइन थियूं भा मां तव्हांखे पाण घोड़े ते सवार कंदसि, पाण तैयार कंदसि पंहिंजे भाउ खे करबला जी ज़मीन ते वञण जे लाइ। इमाम घोड़े ते सवार थिया। ही मसाइब जा जुमला न बल्कि फ़ज़ाइल जा जुमला आहे इमाम हुसैन जा। एक शख्स चवे तो जेको अशकिया में आ, चवे तो असां ॾिठो त हुसैन एतिरियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, सहाबा शहीद थिया, अहल बैत जा जवान शहीद थिया, इमाम जा फर्ज़ंद शहीद थिया, इमाम जी दिल ते एॾा सदमा आहिनि, लेकिन वरी बि हुसैन में एतिरी ताक़त, एतिरी शुजात किथां आई आहे हुसैन में। इमाम घोड़े ते सवार थिया, इमाम पंहिंजी तलवार खई ज़ुल्फ़िकार, इमाम ही रिज़ पढ़नि था, अचनि था मां हुसैन इब्न अली आहियां, मां उन अलीअ जो फर्ज़ंद आहियां जेको बनी हाशिम जो फ़ख्रु हुयो, मां उन नाना जो नवासो आहियां जेके रसूलुल्लाह मुहम्मद मुस्तफ़ा हुया, मां फ़ातिमतु ज़हरा जो फर्ज़ंद आहियां। इमाम अचनि था, सॼे तरफ़ हमिलो कनि था, लश्कर खे ख़तमु करे था छॾनि, खॿे तरफ़ अचनि था, हमिलो कनि था, इमाम मलऊननि खे क़त्ल कंदा था वञनि, 30,000 जे लश्कर खे इमाम तितर बितर करे छॾनि था। अचनि था, इमाम ते प्यास जो ग़लबो अची वञे थो, इमाम अचनि था नहर अलकमा ते, उमर साद 30,000 जी फ़ौज विहारी आहे पहिरे ते, लेकिन इमाम उन्हनि सां विढ़ंदे विढ़ंदे नहर अलकमा में अचनि था। इमाम घोड़े खे चवनि था ज़ुल्ज़ना पाणी पीओ, मूंखे ख़बर आहे तव्हां बि प्यासा आहियो, मां बि प्यासो आहियां, लेकिन मां चाहियां थो पीरो तव्हां पाणी पीओ। हा ज़ादारो ही उहो इमाम आहे जेको जानवरनि जो बि ख़्यालु रखंदो आहे। ईअं लॻे पियो ॼण ज़ुल्ज़ना खे का ॻाल्हि सम्झ अची रही आहे, पंहिंजे मुंहं खे पाणी मां कढी छॾे थो, चाहे थो ए आका हुसैन तव्हां मूंखां वधीक प्यासा आहियो, पीरो तव्हां पाणी पीओ। इमाम पाणी जे लाइ हथ वधाया ई आहिनि त उमर साद चवे थो ए हुसैन तूं हिते पाणी पीए थो ऐं तुंहिंजा ख़ैमा लुटिजी रहिया आहिनि। इमाम पाणी ते छॾनि था, अचनि था ख़ैमनि जी तरफ़, ॾिसनि था ख़ैमा सही आहिनि। इमाम वरी विदा कनि था, अचनि था अशकिया में, हिन तरफ़ जो इमाम अचनि था। हाणे उमर साद चवे थो ए लश्कर यज़ीद तव्हां कंहिंसां विड़ी रहिया आहियो, तव्हांखे ख़बर न आहे अलीअ जो लाल आहे, तव्हांखे ख़बर न आहे फ़ातिमा जो लाल आहे, हीउ ईअं ज़ेर न थींदो, अचो सभु मिली करे हुसैन ते हमिलो कयो। रवायतुनि लिखियो आहे 30,000 जी फ़ौज अचे थी, घोड़ा सवार अचनि था, चारो तरफ़ इमाम खे घेरनि था। हिकिड़ो शख़्स आहे जेको इमाम जी तरफ़ पत्थर उछलाए थो, इमाम जी पेशानी मुबारक में लगे थो, इमाम वो खून साफ़ कयो पंहिंजे हथ सां, पंहिंजी ॾाढ़ी मुबारक खे हणी छॾियो। हिकु शख़्स आहे जेको अशकिया में आहे, तीर हणे थो, इमाम जे सीने मुबारक ते वो तीर लॻे थो, जीअं वो तीर लॻे थो इमाम फरमाइनि था बिस्मिल्लाह व मिल्लत अबी रसूलुल्लाह व मिल्लत रसूलुल्लाह। इमाम हुसैन जी शुजात ॾिसो, इमाम पंहिंजे हथनि सां तीर कढनि था, पुश्त जी तरफ़ तीर कढनि था। रवायतुनि लिखियो इमाम जो खून करबला जी पूरी ज़मीन ते हले थो, ही फ़ातिमा जे लाल जो खून वो, ही अज़ादारो रोइण वारो अल्लाह सही तव्हां सभिनी खे सलामत रखे, हुसैन ते रोइण वारो, ज़ैनब खे पुरसो ॾियण वारो। विढ़ंदे विढ़ंदे जॾहिं इमाम रत में विहतल आहिनि, इमाम इन हालत में अचनि था, ज़ैनुल आबिदीन जे ख़ैमे में अचनि था, इमाम अचनि था, सजाद ॾे अचनि था, वसीयतूं कनि था, पुट सजाद कुझु वसीयतूं आहिनि। इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाइनि था बाबा हुसैन ही तव्हांजी कहिड़ी हालत आहे, ही कंहिं तव्हां सां अहिड़ो सलूक कयो आहे। मां फरमाइनि था पुट सजाद कुझु वसीयतूं आहिनि,
मौला सजाद फरमाइंदा बाबा कहिड़ी वसीयत हुअनि। इमाम फरमाइंदा पुट सजाद करबला खां जॾहिं मदीने वापसि वञे मुंहिंजे शीयनि खे मुंहिंजा सलाम ॾिजा। मोमिनात उहो इमाम जे असांखे सलाम मोकिलिया। इमाम चवनि था पुट सजाद मुंहिंजे शीयनि खे मुंहिंजा सलाम ॾिजा। उन्हनि खे चइजां जॾहिं बि थधो पाणी पीओ मुंहिंजी प्यास खे यादि कयो। करबला जी शिद्दत वारी गर्मी, करबला जी प्यास। इमाम चवंदा शीयनि खे चइजो त जॾहिं बि थधो पाणी पीओ मुंहिंजी प्यास खे यादि कजो। अजरुकुम इलल्लाह। इमाम फरमाईंदा पुट सजाद ॿी वसीयत इहा आहे मुंहिंजे शीयनि खे चइजो जॾहिं बि को मुसाफ़िर ॾिसनि जेको पंहिंजे वतन खां परे वियो आहे मूं ग़रीब हुसैन मुसाफ़िर खे ज़रूरु यादि कनि। हा ज़ादारो अॼु असां गॾु थिया आहियूं उन शाम ग़रीबा में, उन ग़रीबनि जी शाम में, असीरनि जी शाम में, यतीमनि जी शाम में। इमाम ख़ैमे खां ॿाहिरि निकिता। इमाम जे अंदर में हाणे वरी हिकु शुजाअत पैदा थी आहे। इमाम वरी मलऊननि खे क़त्ल करणु शुरू कयो। उमर साद हाणे हुकुम ॾिनो आहे त अचो हुसैन जो कमु तमामु कयो। छो था ॾिसो हुसैन खे विढ़ंदे, अचो गॾिजी करे हर तरफ़ खां हुसैन ते हमिलो कयो। कुझु तीर अंदाज़ अचनि था इमाम खे तीर हणनि था, कुझु माण्हू अचनि था मलऊन इमाम खे तलवारुनि जा ज़ख़्म हणनि था, कुझु अचनि था इमाम खे भाला हणनि था, कुझु अचनि था इमाम खे पथर हणनि था। अगर कंहिं वटि कुझु बि न आहे करबला जी मिट्टी खणनि था इमाम हुसैन खे हणनि था। इहो हुसैन आहे जेके फातिमत ज़हरा चकियूं पीही करे पालियो हुयो। इहो हुसैन आहे जंहिंजा लब रसूल चुमंदो हुयो। इहो हुसैन आहे जेके फातिमा ॾाढे नाज़नि सां पालियो। सईद शुहदा करबला जा मज़लूम हुसैन जॾहिं इमाम खे हिकिड़ो तलवार जो ज़ख़्म लॻे थो इमाम ज़ीनत ज़मीन ते अचण जी कोशिशि कई आहे लेकिन इमाम जे अॻियां बि तीर आहिनि पोयां बि तीर आहिनि। इमाम करबला जी ज़मीन ते नथा अची सघनि। अल्लाहु अकबर। अजीब मज़लूमियत आहे, अजीब ग़रीबी आहे। हिकु भाउ हसन जे लाश में तीर आहे, ही भाउ हुसैन तीरनि जी लाश ते तीरनि जे मथां आहे। आज़ादारो रवायतुनि लिखियो इमाम खे 6 मिंट लॻा आहिनि करबला जी ज़मीन ते अचण जे लाइ। एतिरा ज़ख़्म, एतिरा तीर, एतिरियूं तलवारुनि जा ज़ख़्म। इमाम खे एतिरो वक़्तु लॻो आहे घोड़े तां ज़मीन ते अचण में। इमाम ज़मीन ते आया, सजदे में सर हो। उमर साद हुकुम ॾिए थो वञो हुसैन जो हाणे कमु तमामु कयो। अजीब मंज़र आहे जॾहिं इहा सदा सैयदा ज़ैनब जे कननि ते पहुती आहे त बीबी ॿाहिरि निकिरी आहियूं। ॿाहिरि निकिरी आहियूं करबला जी हिकिड़े टीले ते चढ़ी वञनि थियूं ऐं हुकुम ॾियनि थियूं ऐं ज़मीन करबला मथे थी वञ मां पंहिंजे भाउ खे ज़िबा थींदे ॾिसां। इमाम जी नज़र पई आहे सईद शुहदा जी। इमाम चवनि था ज़मीन करबला हेठि थी वञ, मुंहिंजी भेण ज़ैनब मूंखे न ॾिसी सघे। ज़मीन हेठि थी वई, ज़मीन मथे थी। अॼु बि तव्हां करबला वेंदो उहा जॻह मौजूदु आहे जिते सैयदा ज़ैनब बीठियूं हुयूं। अल्लाह सईदा सभिनी खे शर्फ़ नसीब करे करबला जो। सैयदा ज़ैनब टीले ते चढ़ी बीठियूं। वरी करबला जी ज़मीन खे हुकुम फरमाइनि थियूं ए अबू तुराब, मां अबू तुराब जी धीउ तोखे चई रही आहे ज़मीन करबला मथे थी वञ, मां पंहिंजे भाउ खे ॾिसां शहीद थींदे। करबला जी ज़मीन थोड़ो मथे थी आहे। ही वाहिद भेण आहे जंहिंजे अखियुनि जे साम्हूं उन हुसैन खे ज़िबा कयो पियो वञे। रवायतुनि में मिले थो सैयदा ज़ैनब एतिरो प्यार कंदियूं हुयूं इमाम हुसैन सां जो अगरि ॾींहं में 3 दफ़ा हुसैन खे न ॾिसनि चैन न ईंदो हुयो।
एक शख्स अचे थो इमाम जे क़रीब अचे थो, इमाम खे ज़िबा करण लाइ अचे थो, लेकिन हुन ते ख़ौफ़ तारी थी थो वञे, हुनजो जिस्म ॾकणु शुरू थी थो वञे। इमाम फरमाईंदा तूं मूंखे क़त्ल न करे सघंदी, तूं वञ हलियो। हिकु ॿियो शख़्स अचे थो, इमाम जो सर कलम करणु चाहे थो, हुनजी बि इहा ई हालत थिए थी, छो जो ही हुसैन ज़हरा जो फ़र्ज़ंद आहे, ही अलीअ जो फ़र्ज़ंद आहे, ही रसूल जो फ़र्ज़ंद आहे, कोई बि वेझो नथो अचे। हिकु शख़्स आहे जंहिंजो नालो सनान इब्न अनस आहे। उमर सां अचे थो सनान इब्न अनस, छा तूं क़त्ल करे सघे थो हुसैन खे? चवे थो हा मां क़त्ल कंदुसि हुसैन खे, हुसैन जो कमु तमामु कंदुसि। अनस सनान बिन अनस वेझो अचे थो, जी वेझो अचे थो, हुन ते ख़ौफ़ तारी थी थो वञे, लर्ज़ो तारी थी थो वञे। इमाम जे वेझो अचे थो, मोमिनात ही लफ़्ज़ मां पढ़ी सघां त ॿुधी सघो। सनान इब्न अनस इमाम जे सीने ते सवार थो थिए, ही उहो सीनो आहे जेके रसूल चुमंदा हुया, ही उहो सीनो आहे जेके रसूल ख़ुदा चवंदा हुया हुसैन तुंहिंजे सीने मां मूंखे जन्नत जी ख़ुशबू अचे थी। सनान इब्न अनस इमाम जे सीने ते सवार थो थिए, हिकु हथ सां रीश मुबारक पकड़े थो, मां चवंदमि मलाउन ही उहा रीश आहे जेके रसूल ख़ुदा जंहिंजे लाइ चई विया हुआ त हुसैन जी रीश खून में तर थींदी, ही उहा रीश पाक रीश आहे। सनान इब्न अनस हिकु हथ सां रीश खे पकड़े थो, हिकु हथ सां हिकिड़ो मुॾो खंजर हुनजे हथ में आहे। रवायत में मिले थो ही एतिरो मुॾो खंजर हुयो जो आम नंढो बि जानवर हुन खां ज़िबा न थींदो हो। उहो खंजर मुॾो खंजर सनान इब्न अनस जे हथ में आहे। ख़ुदा गैरत करे उन्हनि मलऊननि खे, उन्हनि जी औलादुनि खे। सनान इब्न अनस जीअं ई तलवार ऐं मुॾो खंजर हलाइणु शुरू कयो, इमाम जी आवाज़ आई, इमाम खे गशी मां सुजागी थी। इमाम चवनि था सनान इब्न अनस छा तूं मूंखे नथो सुञाणे मां केरु आहियां? छा तूं नथो सुञाणे मां रसूल जो फ़र्ज़ंद आहियां? छा तूं नथो सुञाणे मां अलीअ जो फ़र्ज़ंद आहियां, फातिमा जो फ़र्ज़ंद, मां तुंहिंजो इमाम आहियां? मूंॾे गौर कर, मूंॾे तवज्जो कर। सनान इब्न अनस चए थो ए हुसैन मां तोखे सुञाणा थो, तूं केरु आहे? तूं रसूल जो फ़र्ज़ंद आहे, तूं अलीअ जो फ़र्ज़ंद आहे, तूं फातिमा जो फ़र्ज़ंद आहे, लेकिन मां तोखे क़त्ल कंदसि। हिते रवायत चवे थी त ईअं लॻो ॼण इमाम जो सर कंहिं पंहिंजी झोलीअ में रखियो आहे। बाद में पुछो वियो इमाम जो सर थोड़ो बुलंद छो हुयो? रवायत बयान करे थी जे हुसैन के चकियूं भी पालियो हुयो, उहा फातिमा मैदान करबला में आई आहे, पंहिंजे बच्चे जो सर मुबारक पंहिंजी झोली में रखियो थई। हुसैन के दिलासा ॾिए थी बचड़ा हुसैन परेशान न थी जा, तलवार तोखे कुछ भी न करे सघंदे, परेशान न थी जा, तकलीफ़ न थींदी, मां ज़हरा तो सां गॾु आहियां। रवायतुनि लिखियो सनान इब्न अनस मुॾो खंजर हलाइण शुरू कयो, आसमान मां निदा अचण शुरू थी, कद कुतिल हुसैन बे करबला, हुसैन करबला में ज़िबा थी वियो, हुसैन करबला में क़त्ल थी वियो। सनान इब्न अनस हिकिड़ी ज़रब हलाई, इमाम फरियाद कई वाह अब्बासा। सनान इब्न अनस बि ज़रब हलाई, इमाम फरियाद कई वाह अम्मा। इमाम ते बि टी ज़रब हलाई। हाणे इमाम हुसैन फरियाद बुलंद कई या रसूल अल्लाह, ए मुझा नाना रसूल तुझो हुसैन ज़िबा थी रहियो आहे, मलऊन 13 ज़रबूं हणी करे मुंहिंजे मौला खे शहीद करे छॾियो। सर कलम थी वियो, आसमान में ॻाढ़ी आंधी अची वई, आसमान में कारी आंधी अची वई। ईअं लॻे पियो ॼण क़यामत जो समा आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन ॿाहिरि निकिरी आया।
इमाम आदि के हुक्म दिनो अञा न अचजा क़यामत वक़्त जो इमाम ज़ैनुल आबिदीन ज़िंदा है। इमाम शहीद थी विया। हुसैन के सिबा थी दे भेड़ पांजी अखियुनि सां ॾिठो। रवायतुनि में मिले थो सैयदा ज़ैनब जेका एतिरो भाउ सां मोहब्बत कंदी अला ॼाणे कीअं हुसैन खे सिबा थींदे ॾिठो। हुसैन ते रोअण वारो शाम ग़रीबा हिते तमामु न आहे, अञा शुरू न आहे थी शाम ग़रीबा। रवायत में मिले थो उमर साद हुक्म ॾिनो हाणे हुसैन जी लाश खे अची लुटियो वञे। हिकु शख़्स अचे थो, मलऊन अचे थो, इमाम जो पेरान लाहे थो वञे। हिकु शख़्स अचे थो, इमाम जी मुंडी लाहिण जी कोशिश कई आहे, उहो मुंडी लहे नथी। उहो शख़्स छा थो करे, हिकु तलवार सां इमाम जी आंगुर मुबारक कटे करे उहा मुंडी हासिल करे थो। इमाम जे लाश जी बेहुरमती कई थी वञे। ही रसूल जो नवासो आहे जंहिंजी बेहुरमती थी रही आहे। हुसैन ते रोअण वारो अॼु खुली करे पुरसोनी जो फातिमतु ज़हरा खे, रसूलुल्लाह खे, अली मुर्तज़ा खे। उमर साद हुकुम ॾे थो हाणे कुझु घोड़े सवार आंदा वञनि जेके हुसैन जी लाश खे पामाल कनि। हिकु तहक़ीक़ बयान करे थी उहे घोड़ा हुया जंहिंजा सुंभ एतिरा मज़बूत हुया जो अगरि पहाड़नि ते चढ़ी वञनि पहाड़ बि रेज़ा रेज़ा थी वञनि। हुसैन नाज़न सां पालल ज़हरा जो लाल, रसूल जंहिंजा लब चुमंदा हुआ, रसूल जंहिंजा हथ चुमंदा हुआ। उहे सुंगुनि वारा घोड़ा, मज़बूत सुंगुनि वारा घोड़ा अचनि था। रवायत लिखियो मशरिक जा घोड़ा मगरिब डोड़ी विया, मगरिब जा घोड़ा मशरिक डोड़ी विया। इमाम जी लाश पामाल थी वई। इमाम जी लाश में को बि उस वो सलामत न बचो। घोड़ो आहे ज़ुलझना बीठो आहे। इमाम सां ॾाढी दिलि हूंदी हुअसि। नंढे लाइ रसूल ख़ुदा हदियो कयो हुयो इमाम हुसैन खे। इहो घोड़ो बचपन खां इमाम सां गॾु हुयो। घोड़े जे अखियुनि में ॻोढ़ा आहिनि। घोड़ो ख़ौफ़ ऐं हिरास वारी हालत में आहे। ज़ुलझना छा थो करे, हिकिड़ो अजीब अमल करे थो। इमाम जे खून मुबारक सां पंहिंजो चहिरो मले थो ऐं अचे थो ख़ैमनि जी तरफ़ अचे थो। जी ख़ैमन जी तरफ अचे तो ख़ैमन में हुसैन जी सकीना मौजूद आहे। ख़ैमन में हुसैन जी औरतूं मौजूद आहिनि। सकीना इन ख़्याल सां त किथे मुंहिंजो बाबा हुसैन अची वियो आहे। ख़ैमे जे दरवाज़े ते अचनि थियूं, ॾिसनि थियूं त ज़ुलझना ख़ाली आहे। ज़ुलझना खे पकड़ी करे चवनि थियूं, ज़ुलझना मुंहिंजो बाबो किथे आहे? ज़ुलझना मुंहिंजे बाबे खे किथे लाहे आई? ज़ुलझना छा मुंहिंजे बाबा खे पाणी बि पियारियो या ईअं ई ज़िबा करे छॾियो? ज़ुलझना खे सकीना चिंबड़ी वञे थी। ख़ैमन में कोहराम बर्पा थी थो वञे। हर तरफ़ वाह हुसैना जूं आवाज़ूं आहिनि। वाह हुसैना, वाह अखा, वाह अबता। शिमर हुकुम ॾिए थो हुसैन जो कमु तमामु थी वियो। हाणे अचो हुसैन जे ख़ैमन खे लुटणु शुरू कयो। हा ज़ादारो, ही शाम ग़रीबा आहे। ग़रीबनि जी शाम, यतीमनि जी शाम, असीरनि जी शाम। हिकु मलऊन अचे थो, सैयदा ज़ैनब जे क़रीब अचे थो। बीबी जी चादर लाहिण जी कोशिश करे थो। ज़ैनब चादर नथियूं ॾियनि, चवनि थियूं ही फातिमा जी आहे, मुंहिंजे माउ जी चादर आहे, तोखे न ॾींदसि। हू शख़्स जंहिंजे हथ में तीर आहे हज़रत ज़ैनब खे हणे थो ऐं तीर जे ज़रिए उहा चादर लाहिण जी कोशिश करे थो। बीबी ज़ैनब चादर नथियूं ॾियनि। 9 दफ़ा मलऊन तीर आयो लेकिन बीबी पंहिंजी चादर नथियूं ॾियनि।
अशकिया अचनि था खेमनि जो लुटण शुरू कयो आहे। हिकिड़े खेमे में अचनि था, ॿिए खेमे में अचनि था, सामान लुटनि बि था, रोइनि बि था। बीबी पुछनि थियूं था रोयो छो था अगरि असां खां लुटियो था? अशकिया चवनि था असां न लुटींदासीं, ॿियो को लुटे वेंदो। ही रसूल ज़ादियूं आहिनि जेके अकेलियूं रहिजी वियूं, हुसैन जा यतीम अकेला रहिजी विया। रात थी वई, खौफ और हिरास वारी रात। ये उहा रात जंहिंमें सकीना वटि पंहिंजो बाबा नाहे। रवायत लिखियो हुसैन जी न्याणी सकीना जॾहिं शामे ग़रीबा में हुई, रोईंदे रोईंदे करबला जे सहरा में वञे थी हली। हज़रत ज़ैनब सभिनी ॿारनि खे गॾु कनि थियूं, ॾिसनि थियूं हिकिड़ी अञा नाहे न्याणी, ॾिसनि थियूं सकीना नाहे, हुसैन जी न्याणी नाहे। बीबी ॻोल्हींदे अचनि थियूं, ॻोल्हींदे अचनि थियूं, ॾिसनि थियूं त हिकिड़ी नंढड़ी न्याणी आहे जेका करबला जी ज़मीन ते बेहोश पई आहे। बीबी अचनि थियूं, सकीना खे उथारनि थियूं, दी सकीना उथो, असीरीअ जो वक़्तु अची वियो, क़ैद थियण जो वक़्तु अची वियो, शाम हलण जो वक़्तु अची वियो। सकीना जी बेहोशी मां उथनि थियूं, फरियाद कंदियूं पुफी अम्मा छाकाणि चादर आहे त मां पायां। ज़ैनब चवनि थियूं दी सकीना चादर त मूं वटि बि नाहे, हलो हाणे क़ैद थियणो आहे, हलो हाणे असीर थियणो आहे। रात जो वक़्तु अचे थो। हज़रत ज़ैनब उमर साद खे घुराइनि थियूं, उमर साद असांखे इजाज़त ॾियो त असां क़त्लगाह में वञूं ऐं पंहिंजे शहीदनि जे मथां रोयूं पुरसोॾियूं। उमर साद इजाज़त ॾिए थो। हज़रत ज़ैनब अचनि थियूं, ॻोल्हिनि थियूं, केॾीमहिल कहिड़ी लाश जे मथां वञनि थियूं, सदा हणनि थियूं, छा तूं मुंहिंजो भाउ हुसैन? वरी ॿी लाश जे मथां वञनि थियूं, सदा हणनि थियूं, छा तूं मुंहिंजो भाउ हुसैन? सकीना अचे थी, पंहिंजे बाबा खे ॻोल्हींदे अचे थी, बाबा तव्हां किथे आहियो बाबा? सकीना तव्हांखे ॻोल्हे रही आहे बाबा। अचानक हिकु बिना सर जे लाश मां आवाज़ अचे थो, इलैया इलैया या बिनती इलैया इलैया। सकीना हेॾा अच, तुंहिंजो बाबा हिते आहे। सकीना अचे थी, मक़तलगाह जी तरफ़ अचे थी, उन लाश जे वेझो अचे थी, ॾिसे थी का लाश त कोन्हे का, न सरा लाश में पत्थर मथां पिया आहिनि। सकीना पत्थरनि खे हटाईंदे हटाईंदे ॾिसे थी त मुंहिंजो बाबा हुसैन आहे। आवाज़ अचे थी सकीना मां तुंहिंजो बाबा हुसैन आहे। इन वक़्त में हज़रत ज़ैनब अची वञे थी। रवायत लिखे थी हज़रत ज़ैनब पंहिंजे भाउ जी लाश जो तवाफ़ करणु शुरू कयो आहे। ही काबतुल्लाह जो वारिस हुसैन आहे। ज़ैनब जंहिंजो तवाफ़ करे रही आहे, ज़ैनब तवाफ़ करे रही आहे। अचानक पंहिंजे भाउ जी लाश जे हेठां ॿई हथ ॾियनि थियूं ऐं पंहिंजे भाउ जो लाश आसमान जी तरफ़ बुलंद कनि थियूं ऐं चवनि थियूं अल्लाह साईं मुंहिंजी हीअ नंढड़ी कुर्बानी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा। मां चवंदमि ज़ैनब हीअ नंढड़ी कुर्बानी त न आहे, ही हुसैन रसूल जो वारिस आहे, ही हुसैन अलीअ जो वारिस आहे। बीबी कुर्बानी जे लाइ दुआ कनि थियूं, पंहिंजे भाउ जे मथां ज़ारो क़तार रोइनि थियूं। हुकुम मिले थो हिननि खे हिकिड़ी रस्सीअ में ॿधो वञे। ही रसूल ज़ादियूं आहिनि। हिकिड़ी रस्सी में इमाम ज़ैनुल आबिदीन जो गलो, हिकिड़ी रस्सी में हज़रत ज़ैनब आहे, विच ते ॿार आहिनि, ख़ानदान अहल बैत आहे। अहिड़े नमूने गुज़ारियो वञे थो मक़तलगाह जे वटां। शाम जी तरफ़ ई काफ़िलो वेंदो। शाम ही असीरनि जो काफ़िलो आहे, ग़रीबनि जो काफ़िलो आहे, यतीमनि जो काफ़िलो आहे। ग़रीबनि जी शाम शामे ग़रीबा आहे। जॾहिं बि शामे ग़रीबा में अचो, अगर रोअण न बि अचे पंहिंजनि खे यादि करे हुसैन ते रोयो, हुसैन जे ॿारनि ते रोयो, हुसैन जी औरतुनि ते रोयो, छो जो ही हुसैन दीन जी बका आहे।
ही हुसैन दीन जो वारिस आहे। अला लानतुल्लाहि अला कौमिज़ ज़ालिमीन सयअलमुल लज़ीना ज़लमू अय्य मुनक़लिबि यनक़लिबून। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।